कदमन खे कीअं सजदा कनि थियूं ऐं कदमनि त छा तुंहिंजे विख विख जे दस खे चुमे आजियां उनमें कीअं पहचनि थियूं चुमे आजियां उनमें कीअं पहचनि थियूं कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिसता अखियूं तुंहिंजनि एहतमामनि में कीअं पहचनि थियूं उमीदूं उमिरि जे किनारनि ते बीही उमीदूं उमिरि जे किनारनि ते बीही डिघनि इंतज़ारनि में कीअं पहचनि थियूं कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिसता अखियूं कॾहिं मुंहिंजे घर में अची